दोस्तों सिंध टीवी ते तो हुए खोड़ सारा ड्रामा नशर थिया जैमें ज़हर ज़िंदगी ऐं ॿिया तकरार ऐं ॿिया जेके ड्रामा हुआ उहे बि जेको आहे सो सिंध टीवीअ ते तमामु घणो नशर थिया। लेकिन हिन वक़्तु ड्रामा जी धूम लॻी पई आहे। हिकु नओं ड्रामो जेको आहे सो रिलीज़ थियण वारो आहे सिंध टीवीअ ते ऐं जेको आहे सो उन जूं तक़रीबन क़िस्तूं शूटिंग जे दौरान मुकमल थियण वारियूं आहिनि ऐं जल्द हो जेको आहे सो सिंध टीवीअ ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों हिन ड्रामे जो नालो छा आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा हीरो कमु था कनि ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों हिन ड्रामे जो नालो आहे दर्दनि जो देस ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे मामा लालू जेको आहे सो तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे उर्फ़ मनाना। दोस्तों छाजे करे उन जेके बि ड्रामा रिलीज़ कया सिंध में कंडनि जी सेज हुजे या ॿिया जेके ड्रामा हुआ उहे तमामु घणो हलिया अॻिते, छाजे करे जो उन जी जेका आहे डायरेक्टरी आहे उहा तमामु बहितरीनु, लिखत तमामु बहितरीनु ऐं उन जा जेके सीन आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। हिन ड्रामे में जेके अदाकार कमु था कनि उहे ई अदाकारनि जेके ज़हर ज़िंदगी जे ड्रामे में कमु कंदा हुआ ऐं मामो लालू थियो या ॿिया जेको आहे सो सदोरो थियो या ॿिया जेके आज़म मैंगल थियो। दोस्तों उहे साॻा पुराणा ई अदाकार आहिनि हिन ड्रामे में। हिन ड्रामे जो नालो आहे उहो आहे दर्दनि जो देस। दोस्तों हिन वक़्तु तमामु घणी इन जी धूम आहे सिंध टीवीअ ते ऐं खोड़ सारा माण्हू कमेंट्स करे पुछा पिया कनि त हे ड्रामो कॾहिं रिलीज़ थींदो। दोस्तों हे ड्रामो मथे महीने जे पहिरीं तारीख़नि में इंशाल्लाह रिलीज़ थी वेंदो ऐं इंशाल्लाह तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन जा बि तक़रीबन 300 खां 350 क़िस्त जेको आहे उहे हिन ड्रामे जा हलंदा सिंध टीवीअ ते ऐं हिन जो तक़रीबन 100 क़िस्त जेको आहे सो उहा शूटिंग करे तयारु कई वई आहे। पोइ वरी आहिस्ता आहिस्ता अॻिते जेको आहे सो वरी हिन जी शूटिंग हलंदी। दोस्तों हे ड्रामो सीरियल जेको तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं सिंधवासी तमामु घणो हिन खे मोट पिया ॾियनि, छाजे करे जो हिन जा कुझु ट्रेलर सिंध टीवी वारनि जेको आहे सो रिलीज़ कया आहिनि। जेको बि ड्रामो नयो ईंदो आहे उन जो एडवर्टाइज़ जेको आहे सो उन खां सभ खां पहिरीं कंदा आहिनि थोरी थोरी झलकनि में त जीअं माण्हू मुतवजे थियनि इन ड्रामे जे तरफ़ ऐं माण्हू ॾिसनि इन ड्रामे खे। त पोइ सिंध टीवीअ कुझु ट्रेलर इन जा रिलीज़ कया दर्दनि जो देस ऐं तमामु बहितरीनु अदाकारी आहे इन में लालूअ जी ऐं आज़म मैंगल जी ऐं ॿिया जेके अदाकार आहिनि उन्हनि बि तमामु बहितरीनु एक्टिंग कई आहे इन नए ड्रामे जी जेका 2025 में रिलीज़ थींदी ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट के वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने